अस्सलाम वालेकुम। धरती न्यूज में भलीकार मैं फौजिया एजाज। सबका पहला हेडलाइन। सिंध वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां कराची जे ॿिनि वॾनि नालनि जा पासा घटि में घटि 20 ऐं वधि में वधि 30 फुट रखण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि 6हें सूबाई राब्ता कमेटी जो इजलास। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर, अमीनुल हक, सईद करीम, मुर्तज़ा वहाब ऐं ॿियनि शिरकत कई। गुर्जर, औरंगी ऐं ॿियनि नालनि जे सफ़ाई, 25 नालनि जे बहाली वारे कम, केफ़ो रिथा, बिजली पैदावार समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं। मकानी खाते वारे सेक्रेटरी जो चवणु आहे त नालनि जे ॿिन्ही पासनि खां शहरनि जे अच वञ लाइ रोड ठाहियो वेंदो। KMC जे 25 नालनि बाबति MNDA प्लान ठाहे ॾिनो। PC1 बि तयारु आहे। रोड में मेडिकल जी शागिर्दाणे डॉक्टर असमत जो पुरस्कार मौत गुजारत खणियल। पुलिस वाक़े के 24 कलाक गुज़रण बावजूद मुख्य जवाबदार के गिरफ्तार न करे सघी। इलाके मां गिरफ्तार कयल मौलवी जी गिरफ्तारी बि ज़ाहिर न कई वई। खैरपुर में खरोस बिरादरी में हलंदड़ संगावती तकरार तां वधीक हिकु निगर क़तल। लाश सिंधु दरिया में फिटो कयो वियो। 2 ॾींहनि दौरान ॿार जी वेलनि जो अंग छती वियो। धुरियो मोर्चा बंदि बणियल। फायरिंग सबब इलाके में बहकाव। SSP खैरपुर मलिक ज़फर इक़बाल चयो आहे त मुतासिर इलाके में छिकतां जे ख़ात्मे लाइ पुलिस पिकेट्स क़ाइम कयूं वयूं आहिनि। मरी में ॿिए ॾींहुं बि पाक फ़ौज, NTLA, सिविल आर्मेंट्स फोर्सेस ऐं सिविल इंतज़ामिया जो रेस्क्यू ऑपरेशन जारी। पाक फ़ौज जे आर्मी रिलीफ एंड रेस्क्यू ऑपरेशन जे इंचार्ज मेजर जनरल वाजिद अज़ीज़ चयो आहे त मरी में आख़िरी सयाह खे महफ़ूज़ हंध ते पहुचाइण ताईं ऑपरेशन जारी रहंदो। पाक फ़ौज, रेंजर्स ऐं FC मरी में फोत थियल शहरनि जा मढ़ रावलपिंडीअ जे मुख़्तलिफ़ अस्पतालनि ॾांहुं मुंतक़िल करे छॾिया। इंतज़ामिया जो चवणु आहे त गाॾियुनि में फाथल समूरनि सयाहनि खे बि महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल कयो पियो वञे। फोतियुनि जा मढ़ सुञाणप बाद वारसनि हवाले कया पिया वञनि। पाक फ़ौज तरफ़ां मरी में फाथल माण्हुनि खे खाध खुराक ऐं तिबी इमदाद फ़राहम करण जो सिलसिलो बि जारी। DG ISPR जो चवणु आहे त मरी में फाथल माण्हुनि समेत 300 माण्हुनि खे तिबी इमदाद ॾिनी वई। झीका गली, कश्मीर बाज़ार समेत मुख़्तलिफ़ इलाक़नि में फाथल 1000 खां वधीक माण्हुनि खे खाध खुराक बि फ़राहम कई वई आहे। मुतासिरनि खे मिलिट्री कॉलेज, सप्लाई डपो ऐं ॿियनि हंधनि ते रहायो वियो, जेका गली खां घोड़बंद ताईं रस्तो खोलियो वियो आहे। मरी ऐं गलियात में अॼु हिकु भेरो ॿीहर बर्फ़बारी जी अॻकथी। मौसमियात खाते जो चवणु आहे त मरी ऐं गलियात में अॼु बि बर्फ़बारी थींदी, जंहिंखां पोइ मौसम में कुझु बहितरी ईंदी। पाकिस्तान में कोरोना खे वधीक 7 मरीज़ हयाती विञाए वेठा। NCOC पारां 1572 नवनि केसनि जी तस्दीक। आकारी केसनि जी शरह 3.16% रही।
कोयटा वेझो डाटसन ऐं मज़दा में टक्कर सबब 3 ॼणा फौत, 2 ज़ख़्मी इस्पताल मुंतक़िल। फौतुनि में पीर बख्श, मोहम्मद अज़ीम ऐं इरफान शामिल। सिंध के मुख़्तलिफ़ इलाक़नि में कोहीड़े जो राह। क़ौमी शाहराहुनि ते नज़र जी हद घटिजण सबब ट्रैफ़िक जी आमद रफ़्त में ॾुखियारियूं। मोटरवे पुलिस तरफ़ां शहरियुनि खे एहतियात करण जी हिदायत।